अस्सलाम वालेकुम एंड गुड मॉर्निंग। ख़बर ना ही वीडियो असां कहिड़े टाइम ते अपलोड कयूं। बहरहाल गुड मॉर्निंग चई था छॾियूं। रिकॉर्डिंग जे टाइम ते मॉर्निंग जो टाइम आहे। बहरहाल सारियुनि जे फसल जे बारे में आबादकारनि जी रहनुमाई कयूं पिया। त ओवरऑल असांजी जेका माना कोशिशि आहे उहा कोशिशि इहा आहे त आबादकारनि जी ज़हनी नशोनुमा कयूं, ज़हनी तरबियत कयूं। त असांजो फ़सुलु आहे, उन फ़सल ते डिज़ीज़ आहिनि, उन फ़सल ते इंसेक्ट पेस्ट आहिनि। और जेकॾहिं मिसाल हींअर हिन फ़सल में अंदरि हलूं था, हीअ आहे शानदार वैरायटी आहे, ॾाढी हिकिड़ी बहितरीनु वैरायटी आहे। इन जे बारे में तव्हांखे जेकॾहिं थोरो अंदरि हलूं था, ॾिसूं था, तव्हांखे थोरो सरसरी ॾेखारियूं था। हाणे हीअ ॾिसो, ॿनी में पाणी आहे, थोरो इन शइ जो जाइज़ो वठो। ॿनी में पाणी तव्हांखे ॾिसण में अचे थो, पर मां पेर रखां थो त मुंहिंजो पेर माना हेठि लहे कोन थो। इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं असां मुसलसल ॿनी खे पाणी ॾींदा आहियूं न, त उहो पाणी असांजे माना ॿनी खे सख़्तु करे छॾींदो आहे, मथियां हिकिड़ो तह ठाहे छॾींदो आहे। त कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ी जेका वीडियो ठाहीसीं, उन्हनि में आबादकारनि खे चयोसीं त जॾहिं बि तव्हां सारी जे फ़सल खां पोइ जेको ॿियो फ़सुलु लॻायो त उन जे हवाले सां तव्हां उनखे लाज़मी हिकिड़ो हर लाज़मी ॾींदा कयो। ठीकु आहे, जेकॾहिं ॾेई सघो था, मजबूरी आहे उहा अलॻि शइ आहे। ठीकु आहे, ओवरऑल असांखे हीअ कंडीशन किराब जी बहितरीनु लॻे थी। पर फ़सल जो मतिलबु हाणे जेके शयूं थियूं आहिनि, इहा आहे माना डिज़ीज़, इंसेक्ट पेस्ट। माना इन्हनि में हाणे असां वटि सारी जो मतिलबु आहे त माना बीमारियूं ईंदियूं वेंदियूं। छो ईंदियूं? हिकु त असां वटि मसइलो इहो आहे त असां वटि रेज़िस्टेंट वैराइटीज़ न आहिनि। असां वटि अहिड़ियूं जिन्सूं न आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे ख़िलाफ़ु क़ुव्वत मुदाफ़िअत रखनि। असांजो माहौल अहिड़ो थी वियो आहे जो उन असांजे माहौल में मौसमियात जी तब्दीली जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनमु वरितो आहे। जेकॾहिं असांजी ख़रीफ़ जी बीमारी आहे त उहा असांजे रबी जे फ़सलनि खे लॻणु शुरू थी वई आहे। जेकॾहिं असांजी आहे रबी जी बीमारी आहे त उहा असांजे ख़रीफ़ जे फ़सलनि खे लॻी वई आहे। सारी जे फ़सल ते शीथ ब्लाइट आहे, रॉट ब्लाइट आहे, शीथ स्पॉट आहे, ऐं स्टेम बोरर आहे, रूट बोरर आहे, लीफ फोल्डर आहे, वायरल ॿियूं फंगल डिज़ीज़ ज़्यादा आहिनि। ठीकु आहे, उन खां अलावा स्टिलिटी जो मसइलो जेको अचे थो, उन खां अलावा जेको आहे डेफिशिएंसीज़ हुजे थी। ओवरऑल ॾिसूं मिसाल, जेकॾहिं हिन जो कद बि भलो आहे ऐं बूढ़ो बि ॾिसो तव्हां, शानदार वैरायटी आहे ऐं शानदार बूढ़ो हणियो अथसि। भले हिते असां चऊं था बाबा हिन जेको आहे प्लांट में असांजा 3 बूढ़ा लॻल आहिनि, नर्सरीज़ लॻल आहिनि। ठीकु आहे, पर ओवरऑल असां ॾिसंदासीं न, हिन में बूढ़ो ज़बरदस्तु आयो आहे। थोरो पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। 2 आहिनि नर्सरीज़, 3 नर्सरीज़ आहिनि, मसइलो कोन्हे को। वैरायटी दम वारी आहे। वैरायटी जो मतिलबु कद या वैरायटी जे हवाले सां ॾिसूं था त उहो बहितरीनु आहे। पर हाणे आम माण्हू जी तरबियत कया करणी आहे त ही मसइला छो आहिनि, संग छो थो थिए। ठीकु आहे, स्टेम बोरर छा आहे, उन जा नुक़सानात छा आहिनि, इहे शयूं असांखे डिस्कस करणियूं आहिनि। तव्हां असांखां पुछंदो, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां असांखे ॿुधाईंदो। असांजो मक़सदु आहे त सोशल मीडिया जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। जेकॾहिं असां मिसाल पंहिंजे ॿूटे जी तस्वीर कढे करे गूगल खां पुछंदासीं त उहो असांखे कुझु न कुझु जवाबु ॾींदो। हू कहिड़ी लैंग्वेज में तव्हांखे ॿुधाए थो, इंग्लिश में ॿुधाईंदो, तव्हां हुनखे चवंदो त उर्दू में या सिंधी में हू तव्हांखे ॿुधाईंदो। ठीकु आहे, असांजो मक़सदु आहे त आबादकारनि ताईं सही नमूने सां क्वालिटी सीड, क्वालिटी जेको आहे मैनेजमेंट, फर्टिलाइज़र जे इस्तेमाल जा तरीक़ा, पाणी जी मैनेजमेंट जा तरीक़ा, इहे शयूं पुॼायूं। ज़हर असांजे लाइ तमामु घणा नुक़सानकार आहिनि। ठीकु आहे, उहे ज़रई ज़हर हुजनि, उहे असां जेको आहे कहिड़ी बि सूरत में असां पंहिंजे फ़सलनि खे ॾियूं, उहे ज़हर आहिनि त ज़हर नुक़सानकार आहिनि। इन्हनि शयुनि खां असांखे बचण जी कोशिशि कंदासीं। उहे असांजे माहौल, असां इंसाननि जे लाइ, असां जानवरनि जे लाइ, असां ॿूटनि जे लाइ हिकिड़े मर्ज़ खां बचाइण जे लॻायूं था त ॿिया मर्ज़ उहे पैदा करे छॾीनि था।
ज़हर इस्तेमालु करण जे लाइ तव्हांखे इंस्ट्रक्शन्स इहे ॾींदासीं त हमेशह पंहिंजे मुंहं खे ढकियो ऐं बॉडी पार्ट्स जेके तव्हांजा आहिनि मतिलबु खुलियल हूंदा आहिनि, मिसाल हैंड ग्लव्स पायो, लॉन्ग बूट पायो या अहिड़ी का ड्रेस पायो जो तव्हांजो जिस्म ढकिजी वञे, तव्हांजूं अखियूं ढकिजी वञनि। मिसाल मां जेकॾहिं हींअर हिननि बूटनि खे हथु लॻायां थो ऐं वरी घर वञा पंहिंजे ॿचिड़े खे खणा या पंहिंजे जेको आहे घर में कंहिं थांव खे हथु हणा, कंहिं गिलास खे हथु हणा, त इहो माना हिकिड़ी तरबियत सही न थी, माना असांजी ज़हनियत सही न थी न। असां सोचूं ई कोन था फ़सुल खे हथु हणी करे ऐं वञी कयूं था, छो जो इहो असांजो नुक़सानु आहे न, असांखे सोचणो आहे न। मिसाल मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां इन ॻाल्हि खे जेकॾहिं नोट कंदो त हीअ ॻाल्हि सुठी आहे, असांखे ईअं न करणु घुरिजे। सभु ईअं कोन था कनि, सभु छो जो फ़सुल में लहंदो फ़सुल वारो माण्हू, फ़सुल में ॿियो को माण्हू त लहंदो कोन, फ़सुल में लहंदो जंहिंखे फ़सुल सां मुहबत हूंदी। तव्हां पंहिंजा जानवर वग़ैरह पालियो था, मेंह आहे, ढगी आहे, गऊं आहे, रिढ आहे, बकरी आहे, कुकड़ियूं आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं का दवा का ट्रीटमेंट उन्हनि खे करे था त उन्हनि जी हैबिट अलॻि आहे, उन्हनि में जरासीम, उन्हनि में जेके डिज़ीज़ हूंदियूं आहिनि अलॻि हूंदियूं आहिनि, उहे ख़ुदा न खां विचड़ंदड़ हूंदियूं त असां इंसाननि खे नुक़सानु ॾेई सघनि थियूं। आबाद करण जे लाइ ज़हनी हिकिड़ी ज़हनियत ठाहिणी आहे त असांखे पंहिंजे शयुनि जो क़दुरु बि कीअं करिणो आहे, घटि रिसोर्सिस ते असांखे पंहिंजे शयुनि मां वधीक आमदनी कीअं ठाहिणी आहे। सारियुनि जी जिन्स आहे शानदार सुठी थी आहे, पर हिन में कुझु लीफ फोल्डर जेको आहे, हीअ लीफ फोल्डर आहे, इन ते अलॻि वीडियोस ठाहियूं था इंशाअल्लाह ताला। ठीकु आहे, उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो जेको मक़सदु आहे उनखे सम्झण जी कोशिशि कजो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक्यू।